आगाही ॾिनी वई त केस में जवाबदार शान सलीम ऐं वकास अॻु ई गिरफ़्तार आहिनि। कराची में जुडिशियल मैजिस्ट्रेट जी अदालत में नारी सारा मलिक पारां समुंड में टपो ॾेई आपघात करण वारे केस जी ॿुधणी थी आहे। गिरफ़्तार कयल औरत बिस्मा खे अदालत में पेश कयो वियो। अदालत खेसि 2 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत जवाबदार औरत जो एतराफ़ी बयान रिकॉर्ड कराइण वारी पुलिस जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। केस में जवाबदार शान सलीम ऐं वकास अॻु ई गिरफ़्तार थियल आहिनि। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर नज़ीर मेमण खां। नज़ीर, छा अपडेट्स आहिनि अव्हां वटि? बिल्कुल ही जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण की अदालत में CVU 2 दरिया ते डॉक्टर सारा मलिक वारी मुबीना ख़ुदकुशी वारे केस जी ॿुधणी दौरान गिरफ़्तार जवाबदार आहे बिस्मा उनखे अदालत में पेश कयो वियो। जॾहिं त अदालत जवाबदार जेका आहे उनखे 2 ॾींहनि लाइ जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो आहे। अदालत में जेका जवाबदार बिस्मा आहे उन चयो एतिरा बयान रिकॉर्ड करण लाइ पुलिस जी जेका दरख़्वास्त आहे उहा रद्द कई वई है। पुलिस जेका आहे गुज़िरियल ॾींहुं जवाबदार के ज़मानत रद्द थियण बाद उनखे गिरफ़्तार कयो वियो ऐं इन केस में जेके 2 जवाबदार डॉक्टर शान सलीम ऐं वकास जेके आहिनि उहे अवल ई गिरफ़्तार आहिनि, जेके जुडिशियल ज़मानत ते जेल आहिनि। जॾहिं त इहो वाक़ियो जेको आहे 2 दरिया ते डॉक्टर सारा मलिक जो जेको आहे उहो पेश आयो, जंहिं ते हुनजे वारसनि जेको आहे इस्पताल जे मालिक जेको आहे डॉक्टर शान उन ख़िलाफ़ उहो केस दाख़िल करायो। इहो जेको केस आहे इहो CVU थाणे ते दाख़िल आहे। उन सिलसिले में 2 जवाबदार जेके आहिनि पहिरियों खां गिरफ़्तार आहिनि ऐं पुलिस जेको आहे वधीक 1 जवाबदार खे पेश करे छॾियो आहे। नज़ीर मेमण, महिरबानी अपडेट करण जे लाइ।